इल्मी जो वाइस चांसलर है ऐं सिंध जो हिकिड़ो ॼातल सुञातल ॾाहो माण्हू बि आहे, साञावंद बि आहे ऐं असांजे हिन फ़क़ीरी क़बीले जो माण्हू आहे। ऐं खेसि गुज़ारिश कंदुसि हू पंहिंजो हिकिड़ो त तव्हां समूरनि दोस्तनि सां इंट्रो थोरो पेश करे त हुन ही सॼो जेको सफ़र इन मादर इल्मी ताईं कीअं कयो, जीअं असांजो नौजवान नसुल जेको वेठो आहे, जेको इन्हनि इदारनि में पढ़े थो ऐं उहो असांजा हिकिड़ा जेके आहिनि सिंध जी ख़ुशहाली सुजागी जा ख़्वाब उणे थो, उहो इन यूनिवर्सिटीअ में पढ़े थो, इन्हनि यूनिवर्सिटियुनि में पढ़े थो। ऐं साईं जिन खे गुज़ारिश कंदुसि त साईं हिकिड़ो पंहिंजो थोरो इंट्रो असां सभिनि सां शेयर करे। साईं बुरफ़त साहिबु, असां पहिरियों तव्हांखे भलीकार चऊं था HLF 3 में, ऐं आउं चाहींदुसि त तव्हां हिननि समूरनि साथियुनि सां पंहिंजो इंट्रो शेयर कयो ऐं देन उहो असां अॻिते वधंदासीं। वॾी महिरबानी भाउ। शाह साईं चयो चङा कनि चङायूं मठायूं मठनि जो वड़ जुड़े जिनसी सो सही कनि। ऐं मुंहिंजे भाउ इज़हार सोमरो साहिबु ऐं उनजी टीम खे वाधायूं थो ॾियां। तमामु वॾो कमु आहे लिटरेचर फेस्टिवल ऐं ख़ासि तौरु हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल। लिटरेचर ते फेस्टिवल तमामु हिकिड़ो चैलेंजिंग कमु आहे ऐं साईं इहो इनकाद कयो आहे मुसलसल कंटिन्यूसली हिन ते कोशिशि पियो करे ऐं नौजवान जे शामिल आहिनि। त तव्हां सभिनी दोस्तनि खे जेके हिन टीम जो हिसो आहिनि, ख़ासि तौरु साईं इज़हार सोमरो साहिबु हिन जी सभिनी टीम खे वाधायूं। वॾो कमु आहे। ऐं साईं हिकु आम माण्हू आहियां, मुंहिंजो नालो वठंदे बि कॾहिं कॾहिं फ़तेह मोहम्मद जी जॻह शफ़ी मोहम्मद थी वेंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं एॾो ख़तरनाक नालो वठंदा आहिनि की आउं डिॼां पियो त एग्ज़िस्ट लिस्ट में मुंहिंजो नालो न अचे वञे। दादा महिरबानी करे शफ़ी मोहम्मद खे आउं सुञाणा बि कोन। जॾहिं मुंहिंजो अपॉइंटमेंट थियो इतफ़ाक़ आहे कि शफ़ी मोहम्मद बुरफ़त हिकिड़ो नालो आहे, यकीनन उहो पंहिंजे लेवल ते, लेकिन मूंखे हमेशह हिकिड़ो चैलेंजिंग फेज़ थींदो आहे कि अॼु बि माण्हू किथे न किथे वञी ॻंढे छॾींदा आहिनि। ज़ात बि साॻी आहे। मुंहिंजो जनमु जेको अथव ॾाढो हिकिड़ो अजीब ॻोठ आहे ऐं मुंहिंजा वॾा यकीनन साईं बिल्कुलु सही चयो, मुंहिंजा वॾा थाणे बुलाखान जा। इहो तव्हां नूरियाबाद खां हेठि लहो था, सरीअ जो इलाइक़ो अथव, मोल जो इलाइक़ो अथव, छपर छांव जेके चवंदा आहिनि। मुंहिंजे ॻोठ जो नालो छपर अथव, जिते मुंहिंजो ॾाढो पर ॾाढो 300-400 साल अॻिते जनमु। लेकिन असां पोइ कराची लॾे वियासीं, बल्कि लसबेले हलिया वियासीं। असांजे मुतलिक़ पढ़ो त असीं थोरात आहियूं साईं नबी बख्श ख़ान बलोच साहिब जा, जंहिं हिकिड़ो किताबु लिखियो ॿेलाइनि जा ॿोल। उन किताब जे वसीले कुझु माण्हुनि खे ख़बर न त असांखे बलूचिस्तान में इहे बुलफ़त रे ऐं लाम जेको अथव, इहे ॾिसो सिंधीअ में बरोच चवंदा आहियूं, बलोचीअ में बलोच थी वेंदो आहे। त इहे रे ऐं लाम जो जेको फ़र्क़ु अथव, इहे सिंधी ऐं बलोच खे पाण में ॿाहिरि आहिनि, ससी ऐं पुनू आहिनि। लेकिन जेको बलूचिस्तान में इहा बुलफ़त या बुलफ़ती सॾाईंदा आहिनि। असांजो वॾो हिकिड़ो क़बीलो आहे, इहो कोटड़ी ऐं जामशोर जेको हिते वॾा मुक़ाम आहिनि, इज़त ख़ान जेको वॾो नालो आहे। सो मुंहिंजो ॻोठु अथव भंगोरा ॻोठु। इहे बुफ़त क़बीले जी 99 ज़ातियूं आहिनि। उन्हनि मां हिकिड़ी ज़ात जेका उन नाले ते ॻोठु अथव, जंहिंखे हाणे 90 अज़ीज़ाबाद कराची चवंदा आहिनि। अॼु बि मुंहिंजो ॻोठु आहे। तव्हांखे ख़ुशी थींदी, अॼु बि आउं उते रहंदो आहियां। 1922 जो सिंधी मीडियम स्कूल वाहिद स्कूल आहे उन इलाइक़े जो, जेको उन असांजे ॻोठ में मौजूदु आहे। मुंहिंजो चाचो जे मूंखे पालियो 1932 में कराची में बगदादी जे इलाइक़े में बरोच सां वेठो आहे, उते सूबेदार हूंदो हो। मुंहिंजो नानो जेको उहो बि पुलिस में हूंदो, त असांजा वॾा उते रहिया। मुंहिंजो जनमु जेको आहे उहो इन भंगोरा ॻोठ में थियो। ऐं पंहिंजे भाउरनि में वॾे में वॾो भाउ आहियां। 1972 में मूं एज़ ए प्राइवेट कैंडिडेट मैट्रिक कयो। उन जो बि सबबु ॿुधाईंदो वञा कि मूं 5 ताईं सिंधी पढ़ी आहे। उन खां पोइ आस पास जेको को सिंधी मीडियम स्कूल कोन हो, त पोइ उन खां पोइ मूं पारसी बि पढ़ी, इंग्लिश बि पढ़ी, उर्दू बि पढ़ी। पोइ जॾहिं इन्हनि स्कूल में असीं वेंदा हुआसीं त असांखे क्लास 1 खां वठी जेका बेसिक एजुकेशन हूंदी हुई, उहा आउं पंहिंजे उस्ताद जो नालो वठंदुसि, उहो बि लियारे जो हूंदो हो, साईं अब्दुल गफ़ूर मेमण साहिबु। 2-टे साल अॻु उन जी डेथ थी वई आहे। ऐं पंहिंजे शागिर्दनि खे ॿुधाईंदो हलां कि क्लास 1 खां वठी क्लास 5 ताईं उन मूंखे पढ़ायो। ऐं अॼु वेठो आहियां त उन में मुंहिंजे प्राइमरी उस्ताद जो हथु आहे, जंहिं मूंखे प्रोफेसर ऐं वाइस चांसलर ठाहियो। ऐं उन उस्ताद जे करे जे पहुतो आहियां, जंहिंजो नालो साईं अब्दुल गफ़ूर मेमण हो, जंहिं मूंखे अलफ़ बे सेखारी। उन खां पोइ आस पास कोई स्कूल कोन हो, त असां मुख़्तलिफ़ स्कूल दस्तगीर अज़ीज़ाबाद हाणे नालानि, उतां खां मूं मैट्रिक कयो 72 में। 73 खां उस्ताद आहियां। 16 सालनि जी उमिरि में माइटनि डिसाइड कयो त शादी कर। इहा चैलेंजिंग ॻाल्हि आहे। मुंहिंजो सॼी ज़िंदगी तव्हांजी मानी खाधी हुयमि। भलो साहिबु चयो मानी में माने हिते सॼो खाधो शामिल आहे, वेलो शामिल आहे। सो मानी खाधी हुयमि, ज़ाल खे तव्हांजी मानी कोन खाराईंदुसि।
सो ज़िद करे नौकरी वरिती हुयमि 1973 में 1973 में सिंधी लैंग्वेज टीचर मुंहिंजो कैरियर स्टार्ट थियो SLT 73 में एट द एज ऑफ 16 years when I did only matriculation. उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं उस्तादु आहियां. विच में पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास कयुमि 1983 में. लाड़काणे में पोस्टिंग हुई, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट में बि कमु कयुमि. 83 खां वठी 88 ताईं गवर्नमेंट ऑफिसर्स हुकूमत सिंध में. लेकिन आई वॉज ए फेलियर. मूं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तमामु सुठो मौक़ो मिलियो आहे तव्हां सां ॻाल्हाइण जो. वॾो हिकिड़ो तमामु डिप्टी कमिश्नर हो, उन जे साम्हूं आउं ट्रेनी वेठो हुउसि. मूं पंहिंजे पटे वाले खे चयो, अदा मूंखे पाणी पीआर. मूंखे चई, यू आर नॉट अ गुड ऑफिसर. मुंहिंजो सभु वॉट आई डिड, सो यू डिड ए बिग मिस्टेक, आई विल टेल यू लेटर ऑन. मूं आउं ॾिजी वियुसि अलाए छा डिप्टी कमिश्नर 1983, जॾहिं मेजर ऐं कर्नल डिस्ट्रिक्ट हलाईंदा हुआ. माशाल्लाह जो ज़मानो, ज़ियाउल हक़ जो ज़मानो. त असां जहिड़ा हुई ऑफिसर ना जेके हूंदा हुआ डप में हूंदा हुआ. मूं सम्झो का वॾी ग़लती थी वई, मतां वरी कोई शफ़ी मोहम्मद का को तव्हां नालो वठी छॾे, मतां को केस थी वञे, त सॼो ॾींहुं आउं हुन में हुउसि त मूं तां ग़लती कहिड़ी थी. पोइ डिप्टी कमिश्नर ॿुधायो, अदा पटे वाले खे भाउ न चवंदा, अदा न चवंदा. मुंहिंजो अॻियो सुवालु ॾाढो ॾुखियो हो, जंहिं लाइ इज़हार साहिब खे मुबारकबाद ॾींदी. इहो तमामु इम्पोर्टेंट अथव. मुंहिंजो वट इज़ डिफरेंस बिटवीन यू एंड हिम. हाणे अगरि डिप्टी कमिश्नर खां इहो पुछो त तव्हां में ऐं पटे वाले में कहिड़ो फ़र्क़ु आहे, त पोइ त उथी बीठो जे गेट आउट, गेट लॉस्ट. तूं में कहिड़ो ऑफिसर आहियो जो मूंखां पुछी पियो त पटे वाले में ऐं डिप्टी. मुंहिंजो यस, इट इज़ ए हार्ड क्वेश्चन, बट प्लीज़ टेल मी. ऐं कराची जो पढ़ियल आहियां, त कॾहिं सिंधी उर्दू ट्रांसलेट कंदा आहियूं. लखनवी आज़ाद में जी भा अदा भाई इहे सभु लफ़्ज़ ॻाल्हाईंदा हुआसीं. मुंहिंजो मूंखे ॿुधा, चए वट डू यू मीन. मुंहिंजो यस आई मीन इट. चए छा मतिलबु आहे तुंहिंजो. मुंहिंजो मूंखे ॿुधा तो में हिन में फ़र्क़ु कहिड़ो आहे. चए तूं ॿुधा. मुंहिंजो दिस इज़ ओनली द एजुकेशन. यू आर द लकी वन. You got the parents, they trained you. Because of the education, you did CSS and you have become deputy commissioner. The guy, he's a poor guy, he was a dropout. So he could not continue the education. So please believe me, this is only the difference between a deputy commissioner and a peon. So you have वॾो फ़र्क़ु हो. तव्हां यकीन कजो, हुन डिप्टी कमिश्नर सभु न आयो. मां तव्हांखे पंहिंजी फर्स्ट केस स्टडी थो ॿुधायां. आई एडॉप्टेड द बॉय. मुंहिंजो अॼु खां इहो छोकिरो, आउं पाण उन वक़्तु मूं कमीशन कई. 24-25 साल मुंहिंजी उमिरि हुई 83 में, 1983 में. मूं उन छोकिरो 16-17 सालनि जो, ग़ुलाम शबीर चाचड़ नालो अथसि. माहौटा, कुझु दोस्त लाड़काणे जा वेठा हूंदा, वाक़िफ़ु हूंदा. उन माहौटनि जो उहो छोकिरो. मूं उनखे एडॉप्ट कयो. डिक्शनरीअ खां मूं उनखे अलिफ बे पढ़ाई. ABC बि मूं उनखे डिक्शनरी खे पढ़ाई. ज़ेब इन जो गवाह. ज़ेब सिंधीअ खां अचींदो तव्हांजे प्रोग्राम में. ज़ेब जो किताबु हूंदो हो, जिना रोड ते सुगंध किताब कर. उन खां पोइ मूं किताब तलाश कया, त मूंखे सिंधीअ में को अहिड़ो किताबु न पियो मिले जेको आउं बिगिनर खे पढ़ायां. लिहाज़ा मूं डिक्शनरी खां अलिफ बे पढ़ाई. उहा मुंहिंजी सक्सेसफुल स्टोरी अथव. उन जो छोकिरे जो नालो अथव हाणे हाजी ग़ुलाम शबीर चाचड़. लाड़काणे में रहंदो आहे. सुई गैस में जेको उहो ऑफिसर आहे. MA सोशियोलॉजी आहे. इहा दिस इज़ जस्ट माई स्टोरी. बाक़ी हाणे अॻिते वधंदासीं. आउं नथो सम्झां, टाइम तमामु घणो आहे. सो लेकिन टॉपिक ते बि ॻाल्हाईंदासीं. बसि इहो मुंहिंजो इंट्रोडक्शन आहे की आउं चॉइस टीचर. अगरि तव्हां गूगल ते बि लिखंदा त अॼु बि वाइस चांसलर जो शायदि नालो न अचे. आई एम ए टीचर बाई चॉइस. इहो मूं ते हिकिड़ो डॉन में मुंहिंजे शागिर्द लिखियो. अॼु खां डिकेड्स अॻु कराची यूनिवर्सिटी मुंहिंजी शागिर्द हुई, जर्नलिस्ट थी. पोइ उन डॉन में मुंहिंजे नाले ते हिकिड़ो आर्टिकल लिखियईं. उन में लिखियईं टीचर बाई चॉइस. तव्हां क्लिक कंदा गूगल ते, तव्हांखे मुंहिंजो इंट्रोडक्शन मिली वेंदो. वॾी महिरबानी. महिरबानी डॉक्टर साहब. जिथे लुक लॻे, जिथे अक तपनि, सो देस मुसाफ़िर मुंहुं जोड़े. थरपारकर ज़िले जे तालके छाछरे जे ॻोठ गुंगियो में पैदा थींदड़ डॉक्टर भीखाराम. ऐं खेसि गुज़ारिश कंदुसि, डॉक्टर साहब तव्हां असांखे पंहिंजो मुख़्तसर जेको सफ़र आहे गुंगे खां लम्स ताईं जो जेकॾहिं ॿुधाईंदो त वॾी महिरबानी थींदी. 1 मार्च 1962 में आउं ॼाओसि. असांजे बारड़ी जो ॻोठ आहे. अञा ताईं बि बारड़ी शहर न थियो आहे. थोरी घणी डेवलपमेंट थी आहे, पर हुन वक़्त में माना बारड़ी हुई. ऐं असांजी थर में जेके छकड़ा हलंदा हुआ, उहो छकड़नि खां असांजो ॻोठ इलाही परे हो. माना जीअं असांजी कम्युनिकेशन न थिए. त असांजे ॻोठ में 3 ॿिनि माना मज़हबनि जा माण्हू रहंदा हुआ, अञा बि रहनि था.
ऐं उन में जेके हिंदू बिरादरी हूंदी उन में ठकुर रमना राजपूत, असांजी कम्यूनिटी सूटाड़, मेंगवाड़, भील, इहे असांजा पाड़ा हुआ। मुस्लमाननि जो लोडनि जो पाड़ो आहे उहो, ऐं इहे पाड़ा हूंदा हुआ। उन वक़्त में इहो हूंदो त असां बरसातूं पवंदियूं, नेचर हूंदी, ऐं उन जे करे थर जो जेको मेन गुज़र सफ़र आहे उहो आहे जानवर ऐं ॿियो खाधो पीतो त उते ई पंहिंजे बरसाति जी ॿनी ते थींदो। तक़रीबन 4 खां 6 महीना 4 महीना माण्हू थर जो माण्हू महिनत कंदो, बाक़ी महीना उहो वांदो हूंदो। हिकु घर जो 1-2 भाती हूंदा हुआ, हीउ पाणी कढी ईंदो खूह तां, हीउ माल चारींदो, हीउ खीर कढंदो, हीअ हीअं कंदो, हीउ शहर मां सौदो वठी ईंदो। 6-7 भाउर, जॉइंट फैमिली सिस्टम हूंदो। एजुकेशन जो रवाजु असां वटि तमामु घटि हूंदो, पर असांजे ॻोठ में प्राइमरी स्कूल हिकिड़ो हो, उहो इलाही पुराणो हो। पर बदकिस्मती सां थींदो इहो त चवंदा हुआ हीअ माइटनि खे इहो हूंदो त ॿार असांजो पढ़ी पियो, ॻोठु छॾे हलियो वेंदो, पोइ असांजो माल केरु चाढ़ींदो, खूह में पाणी केरु कढी ईंदो, ॿनी में केरु कमु कंदो। उते मर्द ऐं औरतूं सभु कमु कंदा हुआ, गॾिजी कमु कंदा हुआ, स्पेशली बरसाति जी मौसम में। ऐं असां वटि उहो अनपढ़ियल सिस्टम हूंदो, चिठी पढ़ाइण लाइ, तार पढ़ाइण लाइ वरी बि कंहिंखे ख़ासि माण्हू खे ॻोल्हिबो, हिकिड़ो माण्हू पढ़ियल आहे, बाबा चिठी पढ़ी ॾे छा लिखियलु आहे। उहो मुआशिरो, उहो वक़्तु हिकिड़ो चूरो ठहियलु हो, उन चूरे में स्कूल हलंदो हो। प्राइमरी खां वठी 5वीं क्लास ताईं सभिनी ॿारनि खे हिकिड़ो ई टीचर पढ़ाईंदो हो। पटी हूंदी, पोइ स्लेट आई, पोइ लोह वारी स्लेट असांजे 5वीं क्लास में त लोह वारी, पहिरियों हू जेका ॿी स्लेट हूंदी जेका जल्दी टुटी पवंदी उहा हूंदी। उते प्राइमरी, मुंहिंजो वालिद साहिबु 4 पढ़ियल हो, सिंधी पुराणे ज़माने जा। मुंहिंजे वालिद साहिब खे बि ॾाढा पढ़णु कोन ॾिनो बाबा, माल केरु चाढ़ींदो, छोरा छॾ पढ़ण खे। सो उन करे मुंहिंजे पीउ खे वधीक पढ़णु कोन ॾिनो। ऐं थर में वरी इहो बि हूंदो त भई नौकर बाबा, नौकर कंहिंजो कोन थिबो। बहरहाल मुंहिंजे पीउ खे, वालिद साहिब खे इहो हो त हीअ मुंहिंजो औलाद पढ़े, त 5 क्लास हुतां पास कयमि। उन ऐं 5 में होसि त 71 जी वार लॻी। 71 जी वार लॻी त हुतां असां लॾे अची मिठी में वेठासीं। ऐं पोइ मुंहिंजो नानाणनि जो ॻोठु बवाटो आहे, मिठी खां थोरो पासे में आहे। मुंहिंजो मामा उन वक़्त में हिकिड़ो टंडेजाम एग्रीकल्चर कॉलेज में डेमॉन्स्ट्रेटर हो, डॉक्टर भैरूलाल देवराजाणी। त उन मामा जो माना इहो ख़्वाबु हूंदो त ॿार पढ़नि असांजा। हाणे केतिरो माल मरी वियो माण्हू। अच्छा, जॾहिं असांजो जंग में लॾियासीं त असां वटि बचियो कुझु कोन। माल जेके असांजा हारी नारी हुआ उहा अलाए केरु हुआ, कहिड़ी ज़ातनि जा हुआ, उहो पोइ इंडिया विया, पोइ हिते खपाए माल कुझु खाई छॾियो, बाक़ी असां वटि बचियो मिड़े नालो अला जो। पोइ पढ़ण खां सवाइ ॿियो असां वटि को चारो कोन हो। ईअं 5वीं क्लास जो इम्तिहान मूं 2 में ॾिनो, इहो साबित करे त बाबा आउं पढ़ियल आहियां। ऐं उन वक़्त में इम्तिहान थी वियो, 5 जो सर्टिफिकेट मिली वियो। 6 में मिठी में दाख़िला वरितीसीं। 6 खां पोइ ज़ाहिर गुरबत, जंग जा हालात। 1973 खां पोइ 1973 में असीं वापसि विया आहियूं ॻोठु असांजे। तेसीं असां परायनि दरनि ते हूंदा हुआसीं, घरनि में रहंदा हुआसीं, हुते ऐं पंहिंजी गुज़र सफ़र कंदा हुआसीं। त 73 में आउं टंडेजाम आयुसि। 1973 में मूंखे यादि आहे 10 अक्टूबर 1973 में आउं टंडेजाम आयुसि। मामा मूंखे वठी आयो। असीं 5-7 ॼणा भाइटा भाणेजा मामा वठी आयो। मामा तॾहिं कुंवारो हो, क्वार्टर में हिकिड़े में रहंदा हुआसीं। क्वार्टर उहो बि शेयर्ड क्वार्टर हो, माना ॿियो अब्दुल लतीफ़ सुमरो साहिबु हूंदो हिकिड़ो, उन सां गॾु क्वार्टर शेयर हो। 42 नंबर क्वार्टर हो असांजो। पोइ असीं गॾिजी सॼी को मानियूं पचाईंदो, को भाॼी पचाईंदो, ईअं। बहरहाल पोइ टंडेजाम हाई स्कूल में मैट्रिक ॾिनमि 77 में। ऐं ख़ुशि नसीबु आहियां त टंडेजाम में असांजो हेडमास्टर साहिबु साईं साहिबु पंहिंजो हूंदो हो, हैदर अली लगारी साहिबु। मुंहिंजो अदब सां तमामु घणो शौक़ु हूंदो हो, तमामु बहितरीनु इंसानु हो, तमामु बहितरीनु लीडर हो, तमामु बहितरीनु वॾो हो। हुनजो पुटु बि मूंसां गॾु पढ़ंदो हो, पर हुनजे पुट जी एतिरी रिस्पेक्ट न हूंदी जेतिरी मुंहिंजी हूंदी। सभु बि इहो हूंदो त हू पढ़ियलु लिखियलु सॿाझड़नि सुलझड़नि ॿारनि खे भाईंदो। इहा इनकरेजमेंट थी। मैट्रिक कयमि, ॻोठु बाबा खे वटि वियुसि। मुंहिंजो बाबा हाणे मैट्रिक थी वई, हाणे ॿुधायो हुकम करियो। अची बा छोकिरा मास्तरी वास्तरी वठि। सो मास्तरी लाइ अप्लाई कयमि, मास्तरी बि मिली वई प्राइमरी। सो मामे लिखी किसान मोरी में मूंखे ऑडर मिलियो। किसान मोरी जे पासे में मंगसी ॻोठु, उते मूंखे ऑडर मिलियो। ऐं उते मास्तरी जा 2 ॾींहं 3 ॾींहं वियसि त मुंहिंजे मामा खे ख़बर पई मूंखे हुतां पाक त तपी कावड़जी आयो मूंखां हुतां दौरी। सुठो पादर हणी वठी आयो। छाजो मास्तर, ॿारनि जे सां मुंहुं पादर खाधा ठाउका, पढ़णो आहे छोकिरा तोखे। मुंहिंजो बाबा मुक़ाबिलो बाबा मूंखे चयो आहे, ज़ाहिर घर हलाइणो आहे। ईअं ज़िंदगी जो सफ़र रहियो। हैदराबाद मां इंटर कयमि, MBBS 1980 में दाख़िल थियुसि। 1986-87 में असांजो इम्तिहान। उन वक़्त में हालात ख़राबु हुअण जे करे
असांजे सर्टिफिकेट ते लिखियलु आहे 1984 जो इम्तिहान 1986 में वरितो वियो, 87 में रिज़ल्ट आई। हीअ सिंध यूनिवर्सिटी जो असांजो इहो सर्टिफिकेट ते लिखियलु आहे। असीं ॿाहिरि जॾहिं इहो सर्टिफिकेट मोकिलींदा आहियूं त हू सम्झंदा आहिनि त फेल्यूअर कैंडिडेट आहे। त उनजा पंहिंजा इशू आहिनि। बहरहाल डॉक्टर थी वियासीं। डॉक्टर थियण खां पोइ नौकिरी मिली हुई। उहा नौकिरी मूंखे पेरेंट डिस्ट्रिक्ट में मिली, मुंबारक रंद ॻोठ, हुते DC डिस्पेंसरी में डॉक्टर थी वियुसि। ऐं उहो ॾींहुं हो मूंखे इन करे ॾींहुं बि यादि आहे। तॾहिं उन ॾींहुं मोहतरमा पहिरियों दफ़ो प्राइम मिनिस्टर जो कसम खयों, 1 डिसंबर 1988। त उते जेॾी महिल आउं मज़ाक़ कंदो हुउसि त मुंहिंजा हितां मोहतरमा ओथ खयों आहे, हितां मूं पंहिंजी चार्ज रपड़ भरी आहे। त उहो ॾींहुं मूंखे ॾाढो यादि हो। बहरहाल पोइ ज़िंदगी में नौकिरी मिली वई, पोइ बदिली थी वई, हिते बदिली करायमि हैदराबाद शहर, छो त मुंहिंजो इहो हो त कुझु पढ़ी पां। ऐं पोइ मतिलबु त मुंहिंजो जेको नंबर हूंदा हुआ पंहिंजी बैच में, उन वक़्तु 5 मेडिकल कॉलेज के जो इम्तिहान सिंध यूनिवर्सिटी वठंदी हुई। त कराची वारा बि इन्हनि जो बि साईं सिंध यूनिवर्सिटी इम्तिहान वठंदी हुई। ऐं पंहिंजे 7 नंबर हुउसि इन्हनि अमंग ऑल 5 मेडिकल कॉलेजिस जेको सिंध जो हुयो। त उन करे मूंखे पढ़ी पां। पोइ ईअं पढ़ी पियासीं। पोइ पहिरीं मूं अबाई साहिबु करीम अबाई साहिब जो साम्हूं कमु कयो। ॿ टे शयूं मूं में हुयूं। मामा बि मूंखे चवंदो, बाबा हिकिड़ो डिसिप्लिन, ॿियो महिनत, टियों जेको आहे सो तव्हां पंहिंजी जॻह पाण ठाहियो। केरु तव्हांखे पासे में विहारे त तव्हां पंहिंजी जॻह ठाहियो, ज़ोरी न ठाहियो, कंहिंजी दिलि वठी तव्हां ठाहियो। इन फिलासफ़ी ते था हलियासीं। ऐं मामा वीचारो हिकिड़ो हूंदो कमाइण जो सोर्स ऑफ इनकम हिकिड़ो हो, असीं 30-40 ॿार थी वियासीं। पोइ असां फर्स्ट ईयर प्री मेडिकल खां वठी MBBS करण ताईं असां पंहिंजा पार्ट टाइम जॉब कया, जंहिंमें मूं प्रेस में कमु कयो, कंपोज़िंग कई, ऐं पंहिंजो इबरत में कमु कयुमि। सिंध ऑब्ज़र्वर हिकिड़ी इंग्लिश अख़बार आई, उन में कंपोज़िंग कयुमि। पंहिंजो आफ्ताब तव्हांखे ॿुधाईंदो हलां नौजवानो, उन वक़्त में कंपोज़िंग लाइ कंप्यूटर न हूंदा हुआ। असां नंढड़ा अखर खणी हिकिड़ी प्लेट ते उनखे गॾु कंदासीं। जीअं बे भला आहे न, उनखे बे शुरू वारी अलॻि हूंदी आहे, विच वारी अलॻि हूंदी आहे, आख़िर वारी अलॻि हूंदी आहे, सॼी अलॻि हूंदी आहे। माना हिकिड़े अल्फाज़ जा 4 सॉकेट हूंदा हुआ। पोइ उतां लफ़्ज़ खणी उहो कंपोज़िंग कंदासीं। उन मां 2-3 रुपया मिली पवंदा, घर हलंदो हो। थोरी सिंधी राइटिंग प्राइमरी टीचरनि जे जेको असांखे ॾाढी मार हूंदी, असांजे हथ भॼींदा हुआ लकड़ुनि सां, त राइटिंग सुठी थी। उन राइटिंग जो हिकिड़ो फ़ाइदो इहो थियो जो साईं हिकिड़ी अख़बारनि में माना लिखंदो हुउसि, हेडिंग्स वॾियूं इहा आउं लिखंदो हुउसि। आफ्ताब अख़बार न्यूज़ पेपर जी सॼियूं हेडिंग्स आउं लिखंदो हुउसि। उन वक़्त में ठोका पैसा मिली वेंदा हुआ। मज़दूरी बि कईसीं। बहरहाल हिन में को हार कोन्हे। बहरहाल कंसल्टेंट 1998 में FCPS कयुमि। त मूंखे जेको आहे बाबा थर जो आहे, हाणे थर हले, कानून आयो साईं परवेज़ मुशर्रफ साहिब जे ज़माने में। उहो कानून हमेशह मामा यूसुफ एडवोकेट मामा यूसुफ लगारी साहिबु चवंदो, बाबा तोखे ख़बर कानून जी माना छा आहे? मुंहिंजी अलाए छा आहे बेटा। मूंखे जी कानून उन माण्हू लाइ जेको ग़रीब आहे, कानून लाइ ठहियो आहे त अमीरनि खे बुखियलु माण्हुनि खां कीअं बचाइजे। कानून हिन लाइ ठहियलु आहे। सो उहो कानून मूं ते लागू थियो, मूंखे मिठी बदिली करे छॾियो। सो मिठी में डिस्ट्रिक्ट फिजिशियन रहियसि। उते बि पोइ दिलि में सोचियमि त हिन वारी जो मूं ते कर्ज़ु आहे ऐं निभायां। पोइ आउं डेली आउट बि कंदो हुउसि, तकलीफ़ में बि कंदो हुउसि, पर मूं कोशिशि कई त जेतिरो कमु करे सघां। हुन खां पोइ लम्स में आयुसि 2001 में सीनियर लेक्चरर कमीशन करे, ऐं 2010 में प्रोफेसर थी वियुसि हलियो। ऐं लास्ट उन विच में मूंखे कुझु इंटरनेशनल नेशनल अवार्ड मिलिया, जेके महिनत जा मिलिया। बहरहाल जेको मूं कमु कयो आहे माण्हुनि न चाहियो आहे, पर कुदरत वारे मूंखे रिवार्ड ॾिनो आहे। उन जे करे मुंहिंजो बिलीव आहे तव्हां नौजवाननि खे हिकिड़ो ॻाल्हि यादि करियो। हिकिड़ा मां अॼुकल्ह तव्हां पंहिंजो हिकिड़ो पंहिंजो रस्तो ठाहियो, सोचंदा रहो, पंहिंजो कमु कंदा रहो। इहो न ॿुधो, इहो न ॾिसो त छा थींदो मुंहिंजो। ऐं नंढड़ो हिकिड़ो मिसाल थो ॾियां तव्हांखे। कामयाबु ज़िंदगी में कामयाबु अॻिते माण्हू कीअं वधे। तव्हां कॾहिं ॿारड़ी में मायुनि खे फुटियूं चूंडंदो ॾिठो आहे? उहे छा कंदियूं आहिनि? कांभो ॿधंदियूं आहिनि, हिते गंढ ॾींदियूं आहिनि, हिते गंढ ॾींदियूं आहिनि, सिधियूं अॻिते वधंदियूं आहिनि। फुटी खाॿे हथ सां फुटी उहा पोइ हिते, साॼे हथ सां फुटी चूंडींदी आहे उहा बि पोइ हिते, पाण सिधियूं पियूं हलंदियूं आहिनि। त ज़िंदगी में कांभो वधो, पंहिंजी मंज़िल तइ करे छॾियो। ॾुख मिले पोयां, सुख मिले पोयां, पंहिंजे मंज़िल ॾे गामज़न रहो त तव्हां डिस्टर्ब न थींदो। इहा मुंहिंजी नंढड़ी इंट्रोडक्शन। महिरबानी। हाणे लम्स में वीसी आहियां। डॉक्टर भिखाराम जी सॼी कहाणी ॻोठ खां लम्स जे वाइस चांसलर ताईं। डॉक्टर गुरफत साहब, तव्हां खां मुंहिंजो सुवालु आहे, हिन वक़्त में सिंध में तालीम ते इलाही सारो बहस पियो थिए
उन्हनि जे खामियुनि ते बि ॻाल्हायो वञे थो, उन्हनि जूं जेके पॉज़िटिव शयूं आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हायो वञे थो। प्राइमरी खां असांजी जेका सेकेंडरी एजुकेशन आहे, सेकेंडरी खां वरी जॾहिं असां हायर में अचूं था त हायर एजुकेशन जेका आहे उहा असां चाहींदासीं त इन जेका हायर एजुकेशन में हिन वक़्त में जेके वॾा प्रॉब्लम तव्हांखे फेस करणा पवनि था, या असांजी जेके यूनिवर्सिटियूं कंदियूं या असांजा जेके शागिर्द कनि था, तव्हां कीअं था सम्झो इनखे त इहे कीअं जेके आहिनि से उहे अचनि था उन्हनि खे, ऐं उन्हनि खे पोइ उनजो को सॉल्यूशन तव्हांजी नज़र में आहे? दादा वॾी महिरबानी, जेको टॉपिक लिखियो असांखे ॾिनो वियो, प्रॉब्लम्स एंड प्रोस्पेक्ट्स ऑफ हायर एजुकेशन इन सिंध। द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग टुडे वी आर टॉकिंग अबाउट एजुकेशन। आई वुड लाइक टू कोट 2 कोट्स। नेल्सन मैंडेला असांजो आइडियल रहियो, हमेशह चवंदो आहे कि नाउ इन सिंध आई थिंक इट कैन बी रिलेटेड, एजुकेशन इज द मोस्ट पावरफुल वेपन which you can use to change the world. Now I think in Sindh there is no option. Only one option, it is the quality education. असां ॿ तव्हांजे साम्हूं वाइस चांसलर असां में ॿई मुश्तरका ॻाल्हियूं आहिनि। साईं बि प्राइमरी उस्ताद ऐं मूं साईं 10 साल, साईं त जल्दी छॾे वियो, ऐं 10 साल वॾे फ़ख्र सां ॿुधायां त आउं स्कूल टीचर रहीसि, ऐं अॼु बि मूंखे फ़ख्रु आहे इन ॻाल्हि ते त मूं पंहिंजो कैरियर एज़ ए टीचर उस्ताद शुरू कयो, ऐं उन में मूं 10 साल हिकिड़े स्कूल में पढ़ायो। एजुकेशन जा इशूज़ जेके अथव प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटीज़ ताईं इंटर रिलेटेड ऐं इंटर कनेक्टेड आहे। वी बोथ आर द प्रोडक्ट ऑफ द पब्लिक स्कूल, public college and public university. Many people sitting over here like Baloch Saab, like असांजा ॿिया प्रोफेसर वेठा आहिनि सिंध यूनिवर्सिटी जा, या ॿिया असांजा तमामु सुठा दोस्त जेके हिते वेठा आहिनि या दुनिया में वेठा आहिनि। Many of us, we are the product of the public school, public college, public university. Government school, government college, then government university. अॼु असां पंहिंजे ॿारनि खे गवर्नमेंट स्कूल, गवर्नमेंट कॉलेज या गवर्नमेंट यूनिवर्सिटी न मोकिलींदा आहियूं। इवन सिंध यूनिवर्सिटी बि तव्हां यकीन करियो असांजे जेके पॉलिसी मेकर्स आहिनि उन्हनि जा ॿार घटि अचींदा आहिनि। पैसे वारा माण्हू हाणे पंहिंजा ॿार किथे मोकिलींदा आहिनि तव्हांखे चङी तरह ख़बर आहे। स्कूल जेके आहे तव्हां ॾिसो, अगरि सब कॉन्टिनेंट में ॻाल्हि करियो त उनजी हिस्ट्री मौजूदु आहे। सिंध इन लिहाज़ सां ॾाढी रिच रही आहे। तव्हां हैदराबाद में साईं उमर बिन दाऊद भुट्टो सिंध यूनिवर्सिटी कुझु ॾींहं वीसी रहियो, तव्हां अल्लामा आई काज़ी जी ॻाल्हि करियो, तव्हां नबीवश ख़ान बलोच जो नालो वठो, तव्हां आफंदी हसन अली आफंदी साहब जी ॻाल्हि करियो, इहे सभु स्कूल ऐं एजुकेशन सां वॾे में वॾो तव्हां वटि डिक्लाइन जेको थियो आहे त सची ॻाल्हि आऊं पाण उनखे एक्सेप्ट कंदुसि त आऊं स्कूल टीचर हूंदो हुउसि, मूंखे पघार खां वधीक ॿारनि में दिलचस्पी हूंदी। यानी असांजी ट्रेनिंग इहा हूंदी कि उस्ताद जेको उस्ताद हूंदो ऐं उस्ताद जे माने खे असांखे इम्पैक्ट डेवलप करणो हूंदो, असां डेडिकेटेड हूंदा हुआसीं, कमिटेड हूंदा हुआसीं। जीअं साईं डिसिप्लिन जी ॻाल्हि कई, पंहिंजी ॻाल्हि में पंक्चुअल हूंदा हुआसीं। असां पंहिंजे उस्तादनि खां इहे ई ॻाल्हियूं सिखियूं। त हिन वक़्तु वॾे में वॾो जेको अलमियो अथव उहो डिसिप्लिन ख़तमु थी वियो, फ्रॉम द स्कूल टू द यूनिवर्सिटी। पंक्चुअलिटी ख़तमु थी वई आहे, कमिटमेंट ख़तमु थी वियो आहे, डेडिकेशन थी वियो आहे। टीचिंग जेको को पेशो या ऑक्युपेशन कोन्हे, टीचिंग हिकिड़ो अहिड़ी शइ आहे जेके आउं नबियनि जो पेशो चवंदो आहियां कि असां उस्ताद थियणु जेको स्कूल खां वठी यूनिवर्सिटी ताईं इन में वॾो फ़र्क़ु आहे। अॼु बि दुनिया में जेके प्राइमरी उस्ताद आहिनि उन्हनि जी इज़त जेका यूनिवर्सिटी उस्तादनि खां बि वधीक आहे। त इहो कोन्हे कि जी प्राइमरी मास्टर, आई एम सॉरी पर वीसी साहिबु जॾहिं चए पियो मास्टर जो लफ़्ज़, मूं जेको 10 साल स्कूल टीचिंग कई उन खां पोइ मूं PCS कई ऐं ऑफिसर थी वियुसि। पोइ मूं 88 में कराची यूनिवर्सिटी में अप्लाई कयो, मुंहिंजो सिलेक्शन थी वियो। मूं घर में वॾी ख़ुशीअ सां वञी ॿुधायो त हाणे आउं यूनिवर्सिटी में लेक्चरर थींदुमि। मुंहिंजा सभु माइट चए ज़हनी तौर तूं मास्तर आहीं, तूं स्कूल छॾे यूनिवर्सिटी पे वञे। हाणे मूंखे त पंहिंजो ख़्वाबु मिलियो आहे कि आउं यूनिवर्सिटी वियुसि। मूं 30 साल हुते कराची यूनिवर्सिटी में पढ़ायो। 2001 खां आउं फुल प्रोफेसर थियुसि। 25 मान खे मूं PhD बि कराई। लेकिन तव्हां यकीन करियो एजुकेशन में सभ खां वॾी शइ जेका आहे उहा डिसिप्लिन आहे। ऐं उन खां पोइ आउं जेके इशूज़ आहिनि, छोकी हिते थोरो हायर एजुकेशन जेका 3 लफ़्ज़नि में आउं चवां त तव्हां चैलेंजिस छा आहिनि हिन वक़्तु। काउंटिटी स्टिल इन सिंध 50% चिल्ड्रन दे डोंट हैव स्कूल्स माय डियर। मूं ते अॼुकल्ह तमामु वॾी तनक़ीद थिए पई, उहो सुवाल कंदा मां जवाबु ॾींदुसि। अॼु बि असांजा 50% ॿार जेके अथव उन्हनि लाइ स्कूल मौजूदु कोन्हे। When you are talking about the higher education, still today in Pakistan only 12%, 13%, maximum 15% people they have a chance to attend. जेके असां जेंडर चवंदा असांजो नियाणियूं
मूंखे ख़बर न आहे ऐं साईं सोमरे साहिब खे चवंदुसि, लेकिन मूं हिते वेही जेको मुंहिंजो हिकिड़ी आदत आहे, जॾहिं ॾिठो त मूंखे वॾी मिसिंग पॉइंट आहे कि मुंहिंजी नियाणियूं हिते ॾिसण में घटि पियूं अचनि, यानी 3 अॻियां वेठियूं त 8 या मूं जेके पुठियां ॻढ़ियूं हाणे उहे बि उथी हली वियूं। टोटल हॉल में अगरि तव्हां ॾिसो त 10 नियाणियूं या 10 असांजूं भेनरूं ॾिसण में अची पियो। ऐं उनखे इक्विटी या इक्वालिटी चवंदो आहियां कि गर्ल्स दे आर नॉट गेटिंग द इक्वल अपॉर्चुनिटी इन पर्टिकुलरली रूरल सिंध, कि रूरल सिंध में नियाणियुनि खे तालीम जा यकसा मौक़ा कोन पिया मिलनि, चाहे स्कूल खां वठी यूनिवर्सिटी ताईं। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मुंहिंजी शादी थी 8-10 सालनि खां, साईं असीं पंहिंजी ज़ाती ॻाल्हियूं बि तव्हांखे ॿुधाईंदा वेंदासीं। मूंखे 8-9 सालनि खां पीरनि ते पड़ विझी धीअ ॼाई। मुंहिंजे हिन धीउ जो मुंहिंजी माउ जेको नालो रखियो शहज़ादी, मूं चयो शहज़ादियुनि जे ज़माना ख़तमु थी विया आहिनि, मूं उन नाले खे चेंज कयो आज़ादी। मुंहिंजा घणा दोस्त मुंहिंजी धीउ खे सुञाणंदा हूंदा, हाणे उहो PhD आहे, डॉक्टर आज़ादी फ़तेह मोहम्मद हुनजो नालो आहे। त मां पंहिंजे पुटनि सां गॾु पंहिंजे दोस्तनि खे इहो कि एजुकेशन में इक्विटी तमामु आहे, कि असां उन वक़्त ताईं नथा तरक़ी करे सघूं जेसि ताईं असां पंहिंजी नियाणियुनि खे बि इक्वल। उन खां पोइ जो इम्पोर्टेंट तव्हां वटि अचे पियो मसइलो, उहो हाणे जेके एजुकेशन जेका आहे उहा एजुकेशन फॉर द सेक ऑफ एजुकेशन आहे। हीअ सेक ऑफ एजुकेशन माने आउं प्रोफेसर आहियां, तव्हांखे प्रोफेसर पैदा कंदुसि, हिकु ॾींहुं आउं रिटायर थी वेंदुसि, तव्हां मुंहिंजी जॻह वठंदव। इन माई ओपिनियन एजुकेशन शुड बी फॉर द सेक ऑफ लाइफ, कि एजुकेशन सिर्फ़ु नौकिरी या कमाई जो कोन अथव, इहो बुनियादी शइ जेका अथव उहा इहा ई अथव कि एजुकेशन जेका आहे इन जो तालुक़ु जेको उन सां आहे। तमामु दोस्त हिते अची विया आहिनि, मां सम्झां थो त बजाए हिन ॻाल्हाइण ते ऐं हिननि खे इनवाइट कंदुसि त हे सवाल कनि ऐं असां कोशिशि करियूं कि हिननि जूं ग़लतफ़हमियूं या ख़ुशफ़हमियूं या जेके सवाल आहिनि उन्हनि लाइ ओपन आहिनि। महिरबानी डॉक्टर गुरफत साहब, तव्हां इंतिहाई अहम जेके मसइला हुआ उन्हनि जी निशानदेही कई ऐं उन ते इंतिहाई डिटेल ॻाल्हायो। इहा हक़ीक़त आहे त हिन वक़्त में सिंध में 60 लख ॿार अहिड़ा आहिनि जेके स्कूल में न आहिनि। इहा माना सिंध हुकूमत जी डेटा आहे ऐं उन्हनि जे लाइ न सहूलियतूं आहिनि स्कूल में। असां चाहींदासीं त असां पंहिंजनि महिमाननि खां, छो त टाइम में बि असांखे ही सॼो सेशन पूरो करिणो आहे, ऐं हलंदुसि हाणे असांजे ऑडियंस ॾांहुं। ऐं ऑडियंस फोरम ओपन था कयूं ऐं असां मैक्सिमम 3 खां 4 सुवाल वठंदासीं। ऐं उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेके सुवाल कनि था उहो महिरबानी करे सुवाल कनि, पर्टिकुलर सुवाल कनि असांजे ॿिन्ही मोहतरम उस्तादनि सां ऐं महिमाननि खां। थोरो सुवालनि ते असां अचूं। सो ओपन जी मुझे ख्याल में ॾिसो न, तव्हां सवाल कयो जेकॾहिं न कयो आहे उन्हनि सां। Instead of doing this, we should decrease the prices of commodities that are available in the canteen. Second, जेका फीस माना डबल कई वई आहे उन जे बारे में तव्हां चवंदा। अदा हाणे ॾिसो न, तव्हां पाण मूंखे त डबल फीस ॿुधायो त मॉर्निंग जी फीस खणी आहे, अॻ में अदा जवाबु ॾेई वञो मूंखे, डबल जी छा माने अथव? 32,000 मॉर्निंग जी छा फीस थी वई आहे तव्हांजी? बेटा ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ी तमामु पढ़ियल लिखियल माण्हू पुठियां बि बीठा, मूंखे ॾिसण में कोन पियो अचे अलाए छा लिखियलु अथव। हिकिड़ी जेका तमामु इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे कि बजाए ॻाल्हि ॿुधण जी उन जी इन्वेस्टिगेशन ऐं तहक़ीक़ करे। जीअं तव्हां सैलानी जो नालो ॿुधो, तव्हां यूनिवर्सिटी में पढ़िया आहियो, अॼु इकोनॉमिक्स में आहियो न मुंहिंजा भाउ, मूंखे हिकिड़ी जॻह ॿुधायो जिते सैलानी जेको पोस्टर लॻियलु हुजे, सैलानी जेको लिखियलु हुजे कि हीउ दस्तरखान आहे। मुंहिंजा भाउ अॻ में ॻाल्हियूं जेको ॾिसो पोइ ॿुधायो। ऐं ॿी वॾी ॻाल्हि आहे कि अण ॾिठे अण ॿुधे रुॻो ॿुधल ॻाल्हियुनि ते यकीन रखी तव्हां चओ फीस डबल थी वई। ॻाल्हि त वक़्तु थींदो या हलंदो, त हुन में जनरल ॻाल्हि इहा अथव त अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। सिंध यूनिवर्सिटी जी जेके फीसूं अॻे साल हुयूं 16,000 मॉर्निंग जी जेका असांजी फीस आहे, अॼु बि उहे ई फीसूं ऐं 1,000-2,000 जो फ़र्क़ु आयो, डबल फीस न थी आहे। 85% असांजो प्रॉब्लम छा अथव? तव्हां 12 नवंबर ते तव्हांखे क्लिप थो ॾेखारियां कि सिंधी ॿार असांजो ईमान पुख़्तो कयो, 21,000 ॿार सिंध यूनिवर्सिटी में टेस्ट ॾियणु अचनि था। मुंहिंजा भाउ सिंध यूनिवर्सिटी 1952 में ठही अथव, सोशल साइंस ऐं आर्ट जी बिल्डिंग 1962 में ठही अथव। तव्हांजा सभु बॉइज़ हॉस्टल जेके आहिनि इहे सभु 60s ऐं 70s में, उन खां पोइ को हॉस्टल कोन्हे। गर्ल्स हॉस्टल जेके मेजॉरिटी अथव इहे बि 70 ताईं ठहिया आहिनि, हिकिड़ो या 2 हॉस्टल जेको हिन जो इज़ाफ़ो थियो आहे। यूनिवर्सिटी जॾहिं खां ठही अथव तव्हां वटि
हिकिड़ो ॿ इंस्टीट्यूट थिया आहिनि जीअं इंग्लिश इंस्टीट्यूट जी बिल्डिंग इनकम्प्लीट पई अथव, हिकिड़ो ॿ इंस्टीट्यूट थिया आहिनि, यूनिवर्सिटी में कोई इज़ाफ़ो कोन थियो इंफ्रास्ट्रक्चर में। तव्हांखे ख़बर जॾहिं यूनिवर्सिटी ठही त उन खां 4 खां 5 हज़ार ॿार बि कोन हुआ। अॼु तव्हां वटि 32,000 खां वधीक सिंध यूनिवर्सिटी वटि ॿार मौजूदु अथव। त बुनियादी शइ तव्हांजो इहो सुवाल कि डबल फीस थी वई आहे। सिंध यूनिवर्सिटी जेको ॿार उथी बीहे इन खां अलावा जेको फर्स्ट ईयर सेकेंड ईयर में हुजे को अथव हिते सिंध यूनिवर्सिटी जा ॿिया ॿार बि हूंदा न। साईं घणी फीस ॾींदी आहे फर्स्ट ईयर में लास्ट ईयर उथी बि ॿुधायो? 15,000 लास्ट ईयर। हिन साल त घणी फीस आहे? 18,000। पोइ तव्हां कीअं था चओ कि 15,000 खां 18,000 डबल थी वई ऐं 16,500 फीस हुई ऐं हिन वक़्तु बि 16,500 फीस उन सां कुझु मिलाए 18,000 ऐं इहा 18,000 छा 1 सेमेस्टर या 1 ईयर अथव? ॾिसो त सही जेके कराची यूनिवर्सिटी सेमेस्टर जी फीस वठंदी अथव, मेहरान ऐं लम्स सेमेस्टर जी फीस वठंदियूं न, इहा मुंहिंजा भाउ कराची यूनिवर्सिटी जी 18,000 फीस फॉर 1 ईयर। साल में घणा ॾींहं थींदा आहिनि? 365। मुंहिंजा भाउ लेस देन $50। कैलकुलेट त करियो, पढ़ियल लिखियल माण्हू आहियो न। मूंखे ॿुधायो दुनिया में कहिड़ी यूनिवर्सिटी आहे जेका लेस देन $1 फीस वठंदी हुजे ऐं उन खां पोइ तव्हां जहिड़ा, या मूंखे ॾाढी ख़ुशी लॻी त तव्हां उथी बि सवाल कंदा आहियो। दिस मस्ट बी एप्रिशिएटेड कि मुंहिंजे शागिर्द में इहा ताक़त हुजे त सवाल पुछे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अयाज़ हकिड़ो ॿुधो, नालो ॿुधो त अयाज़ हकिड़े जो? न त गूगल ते क्लिक करियो। ऐं चाइना में ॾिसी आहियां वन ऑफ द बेस्ट साइंटिस्ट प्रोड्यूस बाय द सिंध यूनिवर्सिटी। अयाज़ समूह बीजिंग में वेठो अथव, नोबल याफ़्ता मान सां गॾु कनि पिया। मुंहिंजा भाउ हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी जी फीस पर डे लेस देन $1 अथव ऐं ॿियनि यूनिवर्सिटी तव्हां जॾहिं कंपेरेटिव कंदा आहियो तव्हां साईं लम साहब घणी फीस अथव साईं? सालाना फीस घणी अथव? असां वटि मेरिट वारनि ॿारनि जी सालाना फी 48,000 रुपया। 48,000 जेका उहा आहे। Yearly। मेहरान जी पुछो मेरिट जी फीस अथव ऐं सही सेल्फ जी घणी अथव? असांजी सेल्फ जी 2 स्कीम आहिनि। हिकिड़ी स्कीम जी आहे 4 लाख रुपया साल जी, ॿी स्कीम जी आहे 6 लाख रुपया साल जी। सिंध यूनिवर्सिटी सेल्फ जी आहे को फीस ॿुधाइण वारो? साईं घणी आहे? 30,000 सेल्फ जी फीस अथव फॉर ईयर ऐं दिस इज़ ओनली 15%। तव्हांजा 85% ॿार जेके अथव उहे असांजा मेरिट ते अथव। इहो मूं सिस्टम न ठाहियो अथव, इहो सिस्टम पुराणो ठहियलु अथव। 10% यूनिवर्सिटी जे कोड में लिखियलु अथव कि हर साल फीसनि में असां उहो 10% बि इज़ाफ़ो न कयो। तव्हांजी एडमिशन तव्हांजी सॼी, मूंखे त अञा हिकिड़ो साल थियो आहे, इहा तव्हांजी 2-3 सालनि खां जेके पॉलिसी ठहियलु आहिनि उन्हनि जे मुताबिक़। हाणे अचो तव्हांजे फूड ते। तव्हांजो हिते छोकिरो अथव को लाल शहबाज़ हॉस्टल में रहंदो हुजे? एनी वन ऑफ यू या हॉस्टल में रहंदा हुजनि लाल शहबाज़ के साल अॻु कैंटीन? तव्हां कहिड़े साल में आहियो? सेकेंड ईयर में। हिननि खे ॾाढा माइक ॾियोसि। मुंहिंजा गवाह हिते ई वेठा आहिनि, मूंखे ॻाल्हाइण जी ज़रूरत कान्हे। ऐं अलाह खे हाज़िर ॼाणे जेको सही अथव ॿुधाइजो। साल त फर्स्ट ईयर में आया ऐं कैंटीन कहिड़ी हुई? सर आउं ब्लॉक सी में जेकर रहंदो आहियां हॉस्टल में, उते ई कैंटीन पंहिंजो सेज जी कैंटीन हुई। सो क्वालिटी सर जेके लेस आहे हुन में पंहिंजो। तव्हां लाल शहबाज़ हॉस्टल विया आहियो? जी सर। कैंटीन में उन कैंटीन मूं अञा छो स्टार्ट कयो न, हिकिड़ी 2 ठाहियूं आहिनि। तव्हां उन कैंटीन में साल अॻु ॾिठो? जी सर बिल्कुलु अॻु में ॾिठो। हाणे कीअं आहे? हींअर क्वालिटी जेके रिच थी आहे पर सर उन लेवल ते न आहे। जी घणे में खाधो मिलंदो अथव? 50 रुपीज़ में सर। 50 रुपीज़ पर हेड। छा मिलंदो अथव हुन में? सर फिश भी हूंदी आहे, चिकन भी हूंदो आहे, वेजिटेबल्स भी हूंदियूं आहिनि। आई एम 100% एग्री त हाणे इहो 50 रुपए में अगरि मिले थो त महांगो आहे। हाणे अगरि आउं सैलानी खे वठी अचां त आउं खैराती आहियां। सवाल जो जवाबु पाण ॾियो कि अगरि मुंहिंजो ॿारु जेको 50 रुपए में मानी खाईंदो आहे, 50 रुपए अगेन इट इज़ लेस आहे, त आउं सैलानी, पहिरीं ॻाल्हि इहा आहे कि सैलानी जा मुफ़्त मानी जा आउं टोटली ख़िलाफ़ु आहियां। सैलानी जो को दस्तरखान कोन्हे। बाक़ी एज़ ए वाइस चांसलर मुंहिंजा ॿार तकलीफ़ में, आउं ज़रूरु गुज़ारिश कंदुसि त माण्हू अचनि मुंहिंजी मदद कनि। असां गॾिजी सिस्टम ठाहिण जी कोशिशि ज़रूरु कई आहे, लेकिन इहा बिल्कुलु टोटल प्रोपेगेंडा अथव। ऐं पंहिंजे न पाण शरारत जी मानी खाइनि। स्टूडेंट जो कंसेक्शन जो हक़ आहे। तव्हां बस में वेहंदा आहियो, छा तव्हांखे स्टूडेंट टिकट न मिलंदी आहे? तव्हां रेलगाॾी में चढ़ंदा आहियो, तव्हांखे कंसेक्शन मिलंदी आहे। जहाज़ जे टिकट में बि कंसेक्शन अथव। अगरि नथी मिलेव त मिले,
आऊं तो वो शागिर्द आहियां ऐं बस में जॾहिं वेहंदोसि त मूंखे कंस हे मुंहिंजा दोस्त जेके बि वेठा अथव उन फेयर में इहो तव्हां उन जो मुतालबो कयो कि तव्हांखे हर जॻह स्टूडेंट जेको असांजो हिकिड़ो फ्यूचर आहे उन खे रियायत मिलणु खपे, उन खे अधु शइ ते क़ीमत मिलणु खपे। इहा मुंहिंजी हिकिड़ी मूवमेंट आहे ऐं यूनिवर्सिटी में शुरू कई हुयमि। इनशाला कोशिशि इहा आहे कि बस में बि तव्हांखे जेको भाड़ो उहो अधु वठिजे, असांखां अधु खां बि घटि वठंदा हुआसीं। ऐं त 70 में हूंदो हुउसि, बस में ॿियनि माण्हुनि खां जॾहिं 8 न वठंदा हुआ त मूंखां 4 न वठंदा हुआ। ऐं मुंहिंजा दोस्त ते गवाही ॾींदा सीनियर माण्हू कि भई वेठा आहिनि, जेको जाबिको साहब वेठो आहे या प्रोफेसर अथव, त इहा बुनियादी ॻाल्हि आहे। हे पोस्टर जेके खणियो बीठा आहिनि इहे अलाए असांखां न पढ़ अलाए लिखी अहिड़ो अचो त पढ़ण में त अचेव। तव्हां हिननि खे माइक ॾियो त हे ॻाल्हाइनि सही छा था चवनि। मुंहिंजे ख़्याल में असां सर हाणे भले ॻाल्हाइनि सही, हिननि खे हक़ ॾियो। हाणे फेस्टिवल जो माने इहा आहे कि थोरो ओपन करियो डेमोक्रेटिक। ॻाल्हाए माइक हा उहो पोस्टर हेॾा या अॻियां अची वञो पोस्टर तव्हां या त पोस्टर अहिड़ा लिखो जो सभु पढ़ी सघनि। हेलो उन्हनि मां हिकिड़ो आयो सवाल तव्हां हिते वेही तरदीद कई बि मसइलो कोन्हे, अख़बारुनि में आयो तव्हां हुन ते छा एक्शन खयो सैलानी वारनि जे ख़िलाफ़? त हुननि तव्हांजो ऐं तव्हांजे एॾे वॾे मुंहिंजा भाउ काविश ॿिए ॾींहुं काविश पढ़ो, उन में असां तरदीद कई। नंबर 1 नंबर 2 जेका अथव तव्हां यूनिवर्सिटी में वञी ॾिसो न। हाणे आऊं अगरि इहो वाइस चांसलर एक्शन खणे त पोइ त मूंखे हे जेके तव्हां सभु वेठा आहियो न फेसबुक ते 10,000 माण्हू जेके मूंखां पुछनि ई कोन था। मूं अॼु हिते सुठी ॻाल्हि आहे, मूंखे ख़बर कान्हे हिकिड़ो दोस्त आहे अख़्तर शेख, उन मूंखे फ़ोन कयो साईं तव्हां ॻाल्हायो। वाइस चांसलर कोन ॻाल्हाईंदो, उनजो PRO ॻाल्हाईंदो। उन बावजूदि मूं हुनखे जेके सुवाल कया तव्हां अख़्तर शेख जे हुन ते वञो, सॼो कुझु मौजूदु आहे। हाणे आउं अगरि लीगल में वञा त सिंध यूनिवर्सिटी जा 300 केस अॻे मौजूदु अथव। असांजा वकील जेके अथव पंहिंजा यूनिवर्सिटी जा वकील कोन अथव। सैलानी कंहिं बि सैलानीअ खां मूं पुछो, हुनजो सैलानी बि इहो चयो मूं त अहिड़ो को बयान ई कोन ॾिनो। सवाल करिणो आहे त सवाल ॿ सवाल हिते कयो ई न तव्हां सुवाल कयो माना मुंहिंजे ख़्याल में। हेलो सर लीगल एक्शन जी तव्हां ॻाल्हि कई, जेकॾहिं हुते शागिर्द को मसइलो कनि था या टोपी पाए अचनि था त रेंजर्स घुराए उन्हनि खे तव्हां गिरफ़्तार करायो था, पर सैलानी जे ख़िलाफ़ तव्हां लीगल एक्शन नथा खणो। दुनिया जे कहिड़े इदारनि में रेंजर्स आहे? मुंहिंजा भाउ तव्हां टोटल ग़लति पिया करियो, इहा ग़लति ॻाल्हि कई हुई। मूं 19 जनवरी ते वरितो आहे, हिते दोस्त वेठा हूंदा, नाज़ हिते सेतो वेठो हूंदो, इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। नाज़ सेतो, कासिम सूमरो, कल्चर मिनिस्टर सरदार अली शाह मुंहिंजे घर में वेठा हुआ। मुंहिंजे घर में फ़ोन आयो मुंहिंजे ऑफिसर जो कि साईं लास्ट डेज़ ते बॉइज़ हॉस्टल जा कुझु ॿार हूंदा जेके गवाही ॾींदा, त बॉइज़ हॉस्टल खां फ़ोन आयो कि रेंजर्स खे पथर लॻा ऐं रेंजर्स जेके बंदूकूं खणी गेट ते आया, गेट बंदि थिया पिया हुआ, मुंहिंजा ॿार अंदरि बीठा हुआ ऐं मूंखे फ़ोन आयो। मूं रेंजर्स खे कयो मुंहिंजे ॿारनि जो नालो न वठिजाऊं, आऊं उते अचां थो। अदा के ॿार आहिनि उते वेठल, उते बि हिननि ॿुधाइजाऊं। आऊं उते पाण पहुतुसि इतवार सां मिनिस्टर। अदा हाणे तव्हां ॿुधो न, मुंहिंजे ख़्याल में साईं खे ॿुधो वठी अचो साइड ते त वञो। साईं जेके तव्हां चओ पिया इहो वाक़ियो मूंखां अॻु थियो अथव। मुंहिंजे वक़्त में आउं पाण टोपी लॻाए हिते घुमंदो आहियां, तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। 19 जनवरी खां वठी को हिकिड़ो टोपी ते थियो त आउं ॿुधल आहियां। उन खां अॻु जेको तव्हां वाक़ियो चओ पिया उहो डिसंबर 2016 जो आहे। तव्हां उन्हनि शयुनि खे मुंहिंजे खाते में न विझो इहो वाक़ियो। बाक़ी जेका रेंजर्स वेठी अथव इहा तव्हांजी फेडरल गवर्नमेंट में कहिड़ी यूनिवर्सिटी में रेंजर्स कान अथव। मुंहिंजी यूनिवर्सिटी में रेंजर्स खे मना आहे। को हिकिड़ो ॿार चए त उनखे रेंजर्स रोकियो हुजे त आउं ज़िम्मेदार आहियां। तव्हां जेका ॻाल्हि करियो पिया मूं वटि खणी अचो आहे त जनरली जेका बुनियादी ॻाल्हि इहा अथव, मुंहिंजो वाक़ियो ॿुधी वञो। ऐं उते पाण वियुसि, रेंजर्स खे मूं हटायो, जेके हॉस्टल में 2-2.5 ॿार हुआ। ऐं तव्हांखे स्वाई टॉलपुर जो नालो ॿुधायां। स्वाई टॉलपुर राति जो 8 बजे खां पोइ या 9 बजे 8-10 गाॾियूं खणी मुंहिंजे हॉस्टल ते पहुती। मूं उनखे मना कयो त तूं हॉस्टल ते छापो न हणंदी मुंहिंजे मज़हब खे। बाक़ी हाणे उहो इल्ज़ाम जेको तव्हां चाहियो सो लॻायो, हर के माण्हू जो पंहिंजो एजेंडा हूंदो। मुंहिंजो भाउ मूंखे तव्हां सां कोई इख़्तिलाफ़ कोन्हे। तव्हां जेको अॼु हिते ॻाल्हायो पिया, मुंहिंजो घर, मुंहिंजी यूनिवर्सिटी, मुंहिंजो वेनसडे, मुंहिंजो व्हाट्सअप तव्हां लाइ हाज़िर आहे। तव्हां अचो मूं ते अगरि को तव्हांजो मसइलो हूंदो आहे। साईं वरी महिरबानी डॉक्टर बुरफत साहब इन क़िस्म जा इल्ज़ाम तव्हां जेकी सयो थो लॻायो मूंखे कोन थो। डॉक्टर भिखाराम साहब अवां सभु ॿिन्ही महिमाननि जी वॾी महिरबानी। लतीफ़ साईं जी इन बैल सां असां पंहिंजे सेशन खे पुॼाणी ते पहुचायूं था। थकिया ई थर थियल चढ़ चुकिया आहे चोटी।
दोस्तों मुझे हिकिड़ो क्वेश्चन आहे ऑडियंस खां तव्हांजो छा ख़्यालु आहे रिपीट कयो सर इहो क्वेश्चन रिपीट कजो हिन बोतल जे बारे में हिन में पाणी आहे तव्हांजो छा ओपिनियन आहे पुटु जेकॾहिं आउं तव्हांखे ॿुधायां तव्हांखे ज़िंदगी में तरक़ी करणी आहे न त पहिरीं जेको शइ पॉज़िटिव आहे हुन ते ॻाल्हाइबो नेगेटिव शइ कोन्हे हिनखे असांजे मुआशरे में असांजे नौजवाननि खे एतिरो मिसगाइड कयो वियो आहे त हू जेका अधु भरियल वारे ओपिनियन जेको ॾियनि था उहो पॉज़िटिव माण्हू आहिनि जेके अधु ख़ाली वारो ओपिनियन ॾियनि था उहो वरी सॼो ॾींहुं उन्हनि जो ज़हन गुमराह कनि थी हिकु मुआशरो गुमराह करे थो महिरबानी करे तव्हां इन पॉलिसी ते हलंदो त बचा तव्हांखे तकलीफ़ कोन थींदी ही VC छा प्राइम मिनिस्टर केरु थींदो आहे CM केरु थींदो आहे असांजे अवाम मां थींदो आहे न अलाह साईं तव्हांखे हुते पुॼाईंदो उन करे हमेशह पॉज़िटिव शइ खे पहिरीं ॾिसो नेगेटिव शइ खे पोइ ॾिसो तव्हांजी महिरबानी साईं वॾी महिरबानी लतीफ़ साईं इन ॿिए सां थकियाई थर थिड़ चढ़ चिकिया चोटीअ हलंदे हो त पुणो ॾे भो मिड़ई भेल उथी राव रेल वेठनि था वारी वारी तव्हांजी वॾी महिरबानी साईं